नबी अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्तों शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। 18 मार्च सन 2021 पंज शाबानुल मुअज़्ज़म जी रात 1442 हिजरी जुम्मतुल मुबारक जी रात जामिया इस्लामिया मारिफुल कुरान वल हदीस पन्नो आकिल हजरत मौलाना सईद मोहम्मद सालेह डर साहब जे मदरसे जो ही सालियाना तालीमी कॉन्फ्रेंस जे उन्वान सां प्रोग्राम रखियो आहे। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों बाहरो स्टेज ते काफ़ी उलमाए कराम जबल अफरोज आहिनि ऐं करीब इंशाअल्लाह क़ाइदीन भी अचण वारा आहिनि। उनजी भी ज़ियारत तव्हांखे थींदी। शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त सोना महबूब मां पंहिंजे लाइ रजब जो महीनो चूंडियो आहे। तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मां शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो चूंडियो आहे ऐं तुंहिंजी उम्मत लाइ रमज़ान मुबारक जो महीनो चूंडियो आहे जेको 11 महीने जो सरदार आहे। रजब अल्लाह जो महीनो, शाबान मदीने जे मीर जे लाइ महीनो, रमज़ान मुबारक जो महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो महीनो आहे। हिन महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ घणो पढ़ियो वञे छो त हुज़ूर जो महीनो आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको हिकु दफ़ो माण्हू दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथां 10 दफ़ा रहमत मोकिलींदो ऐं जेको 10 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह पाक उन बाने जे मथां 100 दफ़ा रहमत मोकिलींदो और जेको 100 दफ़ा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मलाइको हिन जे पेशानी ते लिखी छॾो बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। हे मुनाफिकी का भी परे आ त जहन्नम जी बाहि का भी परे। सुभान अल्लाह वले अच्छा छो त तव्हां असांखे एॾो वॾो परे आई हुकमे का तंहिंजे करे तव्हां सुभान अल्लाह एतिरी चओ ॿिए हंधि आवाज़ न वञे बल्कि एतिरो थिए जो स्टेज वारा तव्हांजी सुभान अल्लाह खे ॿुधनि। मां थोरो वक़्तु ॻाल्हाईंदुसि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त नमाज़ तव्हां पढ़ो मां न पढ़ंदुसि, रोज़ा तव्हां रखो मां न रखंदुसि, काबे जो तवाफ तव्हां करियो मां न कंदुसि, सफ़ा खां मरवे खां सफ़ा ड्रोड़ तव्हां पायो मां न कंदुसि।
पर हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जो रब तो फरमाए तव्हां भी कयो मुंहिंजा मलाइक भी कनि था मां रब भी कयां करोड़ा ॾियां था दुरूद शरीफ फरमाईंदा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अबा जेको होरियां चवंदो पंध वींदो ॾाढा चवंदो त अल्लाह हे लेकिन रमज़ान में मदीनो घुमाईंदई बेशक अल्लाह ने निस्बत कभी अल्लाह पाक नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मदा रहमत मोकले रब तो फरमाए मुझे मलाइक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मदा दुरूद और सलाम ना पढ़ने रब तो फरमाए ईमान वालो तवा भी मुझे मोहम्मद करीम ने मदा दुरूद और सलाम मोकले खुदा की जात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मदा दुरूद शरीफ और सलाम शफाअत दीवी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मदा वो द हक्का द उम्मत दुरूद शरीफ पढ़े पर चले मदीने जे वीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जो नालो मुबारक नाम नामी इसम ग्रामी बुधो जे तब वाजिब तो थी पए त मोहम्मद करीम जे मदा दुरूद और सलाम पढ़ो ओ बंदे आखिर जा गैरतमंद मुसलमानो खुदा जी जात जो कसम अल्लाह जी जन्नत पंजन माण्हुनि जे मथां आशिक़ अथव तव्हां जन्नत जा आशिक़ आहियो तव्हां जन्नत जे शौक़ में आया हो सहाबा के जन्नत जो इश्क हो तव्हां भी जन्नत जे इश्क में आया हो पर पंज अहिड़ा माण्हू अथव जंहिंजे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ वो कब तव्हां कंदो त तव्हांजे मथां बि आशिक़ थी पवंदी ऐं जन्नत में मज़ो हे सभु सां अल्लाह खे राज़ी करिजे ॾींहं सां जलसा प्रोग्राम जेको बि असांजा वॾड़ा करे रहिया आहिनि रब राज़ी थियो हिन मुल्क में क़ुर जो कानून नाफ़िज़ थियो ऐं मरण खां बाद में जन्नत मिले जंहिं जन्नत में वॾे में वॾो मज़ो वॾे में वॾो मज़ो पंहिंजे आख़िर जा मुस्लमान जन्नत में त मज़ा वॾा आहिनि हूरा गिलमान तरह तरह किस्म किस्म जा मेवा शराब तहूरा खीर जी नहर बाकी जी नहर पर वॾे में वॾो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार जंहिंखे जन्नत खपे जे सुभान अल्लाह अయ్యో थोरो ॾाढा ओ दोस्तों पंज बार अहिड़ा पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त थो करे ज़बान सां बकवास नथो करे लग़वियात नथो करे ज़बान सां कोन थो ॻाल्हाए ज़बान सां गिला नथो करे ज़बान सां चुगली नथो करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन ज़बान जी हिफ़ाज़त कई खुदा जी जात जो कसम मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो तव्हां शान जी ज़मानत ॾियो मां मोहम्मद करीम तव्हांजे जन्नत जो ज़ामिन आहियां शहर से जी ता ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हांजी जन्नत जो ज़ामिन मां तव्हांखां पुछां थो मिठो मोहम्मद सचो आहे न तो सबरी सच्चन जो भी सरदार चे तो शहर से जी ज़मानत में केड़ियों अस्सलात अस्सलात वज़्ज़कात वल्लमानत वल्लिसान वल्बदन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अल्लाह आकाशई मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो शान से दी ज़मानत में ताजे
जन्नत जो साबिन मा मोहम्मद करीम अस्सलात नमाज जी ज़मानत दो पंज वक्त नमाज पढ़ दो मा मोहम्मद करीम ताजी जन्नत जो साबिन वज़कात पंज माल जी ज़कात कर दो या तो ज़मानत दो मा मोहम्मद करीम ताजी जन्नत जो साबिन वल अमानत हुजूर फरमाता अमानत जी ज़मानत दो मा मोहम्मद करीम ताजी जन्नत जो साबिन वल लिसान हुजूर फरमाए इन ज़बान जी ज़मानत दो मा मोहम्मद करीम ताजी जन्नत जो साबिन वल बतन इन पेट जी ज़मानत दो हलाल खा जाए हराम न जायज खा जाए ना जायज न अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए अवान पेट जी ज़मानत दो ताजी जन्नत जो साबिन मा मोहम्मद करीम आया वल फर्द उखर जी ज़मानत दो मदीने जे भीर फरमाए मा मोहम्मद करीम ताजे जन्नत जो साबिन आया ज़बान इन्हें सकून न करे इन्हें सकिला देखे इन्हें सब चुगली न करो सही फरमा मेराज वाली रात मेराज दे हाले 4 दिन दिन यो महीनो गुजरियो मेराज दे पार फरमाए मालिक तुम केकड़ा मानू आ रामे जा नहने पांजे मुंह के खरड़न प्या गोश्त जा टुकड़ा प्या किरन रत रहे वहे पई सही फरमा जिबरी रहे के रहन जैसे तुझे उम्मत जा केड़े 2000 हारियन जैसे गिला खोर गिला कंदा अजो गिला जी आदत हर एक ये गिला खोर सही फरमायो वरी निठुम एकड़ा मानू या धड़ो हिकड़ो हो मुंडो बहो ज़बान हेडे कुत्ते वांगुर बाहिजू पार फरमा हे के जैसे भी तुझी उम्मत जा केड़े 2000 हारियन जैसे चुगलखोर ला यदखुल जन्नत नमाम चुगलखोर जन्नत में न दीदो ज़बान जी ज़मानत दे जन्नत जी ज़ामिन व मोहम्मद रबी पाण फरमायो जेको माण्हू पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त थो करो हरू भरू लखियात नथो करो हरू भरू बकवास न इन ज़बान सां ॿियो ज़िक्र करो इन ज़बान सां ॿियो अल्लाह जी तौहीद बयान करो पाण फरमायो इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ ऐं ॿिए नंबर में उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको ग़रीबन उघाड़न के तो अल्लाह जे नाले ते कपड़ा पाराए कपड़ा तो पाराए ग़रीबन के मिस्कीन यतीम अल्लाह जे नाले पाण फरमाए जेको कहीं गरीब के कहीं तालिब के कहीं मुसाफिर के कहीं आलिम के कहीं गरीब के उघाड़े के कपड़ा तो वठी पाराए फरमाई अल्लाह क़यामत वारे ॾिहाड़े जन्नत में पट पटी हर जा वॻा पाराई न तो जे सुभान अल्लाह कसुदी लगाई पाण फरमायो उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको गए बुखायल खे अल्लाह जे नाले ते मानी थो खाराए बुखायलन के जेको मानी खाराईंदो पाण फरमाए न माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको क़ुरान जी वॾो तिलावत थो करे क़ुरान थो पढ़े ख़ुदा जी ज़ात जो कसम जेको माण्हू क़ुरान पाक थो पढ़े अल्लाह सां कचहरी थो करे अल्लाह सां कचहरी छो त कलामुल्लाह ताकि वली को ने में हक न वजो काले दरगाह रुलंदा वठो ताकि अल्लाह जा वली ॾिसण त मदरसे में अचो अची करे इन तालिबन खे ॾिठो ये जेके सॼो ॾींहुं क़ुरान था पढ़नि वेठा अल्लाह सां कचहरी था कनि ये वॾा वली अथई क़ुरान जेको पढ़ंदो न उन जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे तो सुभान अल्लाह अब क़ुरान पढ़ो तिलावत कभी महीनो दुरूद शरीफ उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ अथव कहिड़े
पाक नबी इमामुल अंबिया फरमायो जेको मारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बता दुरूद शरीफ घणो दो बड़ो इन मारू जे बता भी अल्लाह जी जन्नत आशिक अल्लाह अल्लाह खुदा जी जात जो कसम पन्ने आखिर जा गैरतमंद मुसलमानो हुजूर जे बता दुरूद शरीफ जेको घणो पढ़ंदो साहबी सगोरो आयो या रसूल अल्लाह बादीअ में हिकु सोता जे बता दुरूद शरीफ पढ़ंदो बाकी ते साबी इबादत पान फरमायो पुट वधाई दे त अल्लाह हो जाई नहीं चई साईं अध दी पढ़ंदो सो बाकी अध दी भी इबादत कंदो सो पाक नबी फरमायो पुट जे वधाई दे त अल्लाह हो जाई नहीं चई साईं ते सा दुरूद शरीफ पढ़ंदो में हिकड़ो सो ॿियो कम कंदो सो ॿी इबादत कंदो सो साईं फरमायो पुट वधाई दे अल्लाह हो जाई नहीं अल्लाह अल्लाह ओ बंदे अकल जा खैरत में मुसलमान हुजूर चयो पुट वधाई दे अल्लाह वधाई दे कई साईं फर्ज सुन्नत वाजिब के बाद में सजो दी तो मोहम्मद करीम जे बता दुरूद शरीफ पढ़ंदो साईं जन उनके जवाब कहिड़ो ॾिनो पन्ने अकल जा मुसलमानो साईं फरमास पुत्र ये सजो ॾींहुं फर्ज़ ने वाजिब ऐं सुन्नत जी इबादत खां बाद तुंहिंजी ज़बान ते सजो ॾींहुं मां मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ हूंदो न वो ॻाल्हि ॿुध पुट अल्लाह खां कुझु बि न घुरिजांइ रब खां कुझु न घुरिजांइ कंहिं शइ जो सुवाल न कजांइसि बसि मुंहिंजे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो रहो अल्लाह बिना सुवाल जे सभु तुंहिंजा मसला हल करे छॾींदो और दोस्तों दुरूद शरीफ मेरी बरकत दुरूद दी रहमत तंहिंजे करे ये महीनो दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो अथव ये महीनो इबादत जो महीनो इन महीने में शुद्ध नबी से जो महीनो ऐं बरकत दुरूद में बरकत हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम बीहन वसाने मथा मुकररा चवे तो जेको मानू है जै भी शहर में पन्ने आकड़ में जेतियूं भी बीह जूं फड़ियूं पवंदियूं आहिनि मां घणे वठंदो आहियां त घणियूं फड़ियूं पयूं आहिनि पर जेको शख्स मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिकु दफ़ो दुरूद शरीफ पढ़ंदो आहे जेको अल्लाह और रहमत जो बीह वसाईंदो अथसि मां घणे घणे थकी पवंदो आहे पर घणे न सघंदो आहे मुंहिंजे दिलि खां अल्लाह रहमत घणी वसाईंदो एॾी बरकत दुरूद में तुझे असांजे कुलनि ते ॿ मलाइक वेठा आहिनि जंहिंखे किरामन कातिबीन चयो थो वञे हिकिड़ो नेकियूं लिखंदो आहे हिकिड़ो गुनाह लिखंदो आहे नेकी जो इरादो कंदो सॼे पासे वारो लिखंदो मौलाना मोहम्मद साले साहब जे मदरसे जे तरफा सालियानो तालीमी कॉन्फ्रेंस वॾा आलिम था अचनि बुजुर्ग था अचनि अकाबिर था अचनि वेंदुसि क़ुरान बि ॿुधंदुसि उलमा जी ज़ियारत बि कंदुसि तो इरादो कयो हो न हिन सॼे पासे वारे मलाइकत जे नाम अमाल में इरादे वारी नेकी लिखी छॾी और जेको इंसान गुनाह कंदो इरादो कंदो आहे त न लिखंदो गुनाह जो इरादो लिखबो न आहे नेकी जो इरादो मलाइक लिखनि था ओ दोस्तों या हे कम कंदो आहे या हे कम कंदो हिकिड़ो मलाइक कम कंदो पर जेको शख्स मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो पन्ने आखिर जा मुसलमानो भई मलाइक कलम खणी करे हिकिड़ो तुंहिंजो नेकियूं लिखंदो आहे हिन पासे वारो नेकियूं लिखंदो आहे खबे पासे वारो गुनाह हटाईंदो वेंदो आहे यार तवज्जो करो खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सॼी काइनात दुरूद पढ़ंदी आहे बाक़ी बि मिठी तरह थींदी जॾहिं मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ पढ़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा सां सफ़र ते था वञनि साबिर सगोरनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असांखे ॾाढी बुख लॻी
सामान रखो और दस्तरखानो लगायो दस्तरखानो चीयो भाजी लगी मानी खड़ी आया साहबा मानी शासन खाइन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हिसाब से देरी न थी वई हिकड़ो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे पर सभी करो अरबी ज़बान में भोगालाए ओ मोजा साई पांजे सहाबा के तो भाजी ना तको मसलो को दे हे सामो जबल से तो तकबीर भाई हक फिजा में बुलंद क्यों नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम तोहफा आसमानी भाई फैज मोहम्मद समानी तोहफा आसमानी जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अब लाने तो सुभान अल्लाह तो लाने तो ओचो तो सही नारो है ना मस्जिद जो मरीज है मैं तो ले चाहती हूँ ये नो वाइस तो शुरू है ओचो तो नारो जो लगी तो ज़ाहिर गलत है हाँ तो लाने सुभान अल्लाह जो बस मापा ये किस्से की दे खत्म दो क्या अर्ज़ क्या हुआ दोस्तों नबी से जी मज़ा दुरूद शरीफ पढ़ा ना क्यों अल्लाह जी रहमत वसल्लम खुदा जी ज़ात जो कसमा मिठे मोहम्मद करीम जी शफात भी थी दवा हाँ हे महीनो दुरूद शरीफ जो महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पाण फरमायो आईना अली मुझो अली किथे माखी जो मखियो गाले असा जो नबी माखी जे मखन जो नबी जिन्नन जो नबी जानवरन जो नबी जीतन जो नबी ओलावारन जो नबी ओबरवारन जो नबी उतरवारन जो नबी दक्षिण वारन जो नबी जमीन वारन जो नबी आसमान वारन जो नबी रूए जमीन तो क़यामत तक जेके भी मानू जबद मुझो साईं उन जो भी नबी आलमी नबी सबरी जो नबी थोड़े वक्त जे लाइ नबी जो भी बंदर आका के जानवर सुजानन पक्षी सुजानन परिंदा सुजानन जीत सुजानन बाकी जा मक्का भी सुजानन पाण फरमायूं आए न अली किथे आ मुझो अली केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली निमाजी अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली पाण फरमायो अली जी मुझा साईं इन से तो बाकी जो बंदो वंजन सा हजरत अली से फरमाए तो बाबा अगे में हलो वही खान के अंदर वही दिन मखन के मुझे मिठे मोहम्मद करीम जो न्यामो पहुंचायो सबूरा उडाना हल्या व्या छज जेरी माखी माला आए वो सहाबा माखी ज़बानी खाई चली तो सुभान अल्लाह माता के तो काबिल उलमा किराम कायदीन जान का ताजो यो हाला जो सुभान अल्लाह जो आवाज इससे दिन तो ये गोडाडा सुभान अल्लाह चलो ने हिन साल मदीने भी हिन साल रमजान में जेको हो रहा तो न पंद्रही दो पंद्रही ने तो 3 साल लग गई ए डाडा सुभान अल्लाह जे न कराची का जिदे ते जहाज मिलई को 3 कलाक लग गई वजी मको मदीनो निसिया मक्के में जलाला मदीने में जमाला साहब बाकी मानी खाली देर थी और सागो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन पर जे बरसा भी करो अरबी ज़बान में मुझे सही संगालाए पियो साहबा जो या रसूल अल्लाह अगर में आयो तो हलो माखी दस्या हाने साथ यो पाक नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुत्र हाने अजीब गाल करे वयो बाकी जे मखे तो सुन असा जे मता रब इल्हाम कयो व औहा कुरान में फरमाइंदा व औहा रब्बुक इला नहल अन तखनी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजर व मिम्मा यहरिसून थुम्म कुली मिन कुल्ली थमरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलला यखरुजु मिन बुतूनिहा
कुरानुहु फीहि शिफाउल लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफ़क्करून। मोहब्बत सां चओ माखी जे मखे चो साईं असांजे मथां रब वही कई इल्हाम ताके दिल पर लगाने अब माखी बिछी है अब माखी बिछी है एक दफो वही आए इस माखी बिछी पन्ने आकल जा गैरतमंद मुसलमानो एक दफो वही आई माखी बिछी पर जह बिछड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मता 23 साल रात जी वही आई वो मोहम्मद केदो ने बिछो क्या नाम बिछो दो बाकी जो सही असांजे मथां वही कई इल्हाम जल पल काने जाते वणे घर ठायो जबलन में घरन में जाते वणे ताके जल पल काने साईं असांजो अमीर जंहिंजो नालो यासूम असांजो जूटियूं लॻाईंदो हिकड़ खे चवंदो आहे वञो वञी करे तव्हां घर ठाहियो हिकड़ खे चवंदो आहे वञो वञी करे गुलनि मां रस चूसे अचो हिकड़ खे चवंदो आहे तव्हां वेहो डॉक्टर साहब थी वियो हे रस चूसींदा अचनि हेठां चई कंदा वञो आका साईं खे चवे थो साईं असांखे न पकड़ न पवंदो न देसी न करनी न फुट पटी रब बचप ॾिनान हे मुछुनि जा वार असां सां पंहिंजो घर तयारु कंदो अल्लाह 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 ओ बंदे आखिर जा गैरतमंद मुसलमान बाकी जे मानारे ने नजर कंदे तू ॾिसंदे बाकी जे मानारे ने ॾिसंदे तोखे अल्लाह जी कुदरत जो दलील नज़र ईंदो एॾो बाकी जे मानारे खे इतने असांजो बिल्डिंग साल खां पोइ ख़तम रंग लही विया डार पइजी विया झुकी वई माखी जे माना हर सोराख हिक जेतिरा न नंढो न वॾो हर सोराख खे छह कुंडा अहिड़े नमूने सां ठाहियूं केतिरा बि तूफ़ान अचनि हवाऊं अचनि पर माखी जो माना किरे नथो वरी हे वञनि था गुलाब जे गुल जी रस राबेल जी रस किस्मे किस्मे रस वञनि था रब्बे के ज़ुलुल अल्लाह जो ज़िक्र कंदा था वञनि होटनि था कबीर रब जो ज़िक्र साईं खे चवे थो हे डॉक्टर साहबनि बिना बिना कई मिशन औज़ार जे वेचे कंदा था वञनि असां सोराखनि में लाहींदा था वञूं आका साईं खे थो चवे सोन बाकी मिठी कीअं थींदी रंग हिकु कीअं थींदो पाण फरमायूं ॿुधो साईं असांजो अमीर असांखे हिकु दफ़ो पढ़ाईंदो छा पढ़ाईंदो अथव कि तुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। साईं एक दफो तो सोने जे मथा ये दुरूद शरीफ पढ़ी करे सोना असां ये शुक्र ॾींदा रंग भी हिकु थी पवंदो आहे त माखी भी सोना मिठी थी पवंदी दुरूद शरीफ पढ़बो उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ अथव अल्लाह जी जन्नत आशिक़ आहे जेको माण्हू दुरूद शरीफ घणो थो पढ़े अॼु आहद कर त घरनि में राति जो सुम्हण महिल या बचड़नि खे विहारे करे साम्हूं घटि में घटि 10 दफ़ा दुरूद शरीफ सभिनी खे आवाज़ सां पढ़ाए पोइ सभिनी खे सुम्हारींदासीं घरवारी बच्चा औलाद हीअं विहारे इहो वॾो दुरूद न भला थोरो मुख़्तसर खुदा जी ज़ात जो कसम पन्ने आखिर वारो वॾो न नंढो हीअं विहारे करे चओ सल्ली अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू दुरूद
दुरूद शरीफ पढ़ो मुझे घर में बरकत ॾिस जाए अॼु आहे तो क्यों तो पढ़ंदा केड़ा केड़ा सब पढ़ंदो ऐं पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ाईंदो उलमा सां साथ निभो उलमा सां अलमरउ मअ मन अहब्बहु कमा क़ाल पाण फरमायो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उन सां गॾु हूंदो उलमा जो दर्जो वॾो आहे तंहिंजे करे मुंहिंजे से फरमाए कुन आलिमन सब आलिम बणिजी वञ आलिम इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह का बिजन वारा आलिम अथव हे महान ताज़ी रिवायत पढ़ी त जेको कहीं ॻोठ जे कब्रिस्तान मां ये आलिम गुज़र करे वञे या आलिम ये क़ुरान वारो अल्लाह उन जी बरकत जे करे 40 ॾींहं कब्रिस्तान जे मथां अज़ाब टारे थो आलिम पर जेको कहे आलिम सां मिलियो न ये हथ मिलाए जो कहे नबी सां हथ मिलाए कि उलमा उम्मती व अंबिया बनी इसराइल हुजूर फरमाया मुझी उम्मत जा आलिम ये कम कंदा जे बनी इसराइल जा नबी कंदा हो और सब आलिम थियो 4 जमायतूं थो छुटकारे वारियूं उन में फार्म भराए अचो पाण फरमाए कुन आलिमन सब आलिम थी वञो सही हाणे तो न थी सघियासीं हाणे तो क़ुरान पाण फरमायो मुतअल्लिमन भला तालिब बणिजी वञो इल्म जी तलब कंदे 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 वरी वे आलिम पढ़े थो क़ुरान याद थो करे इल्म तो पढ़े मौत अची वई फरमाई क़यामत जे ॾियारे जॾहिं उथंदी त अल्लाह आलिम करे उथारींदई आलिम न थियो त तालिब थी साईं हो बि न थी सघियुसि पाण फरमायो औ सामिअन भला आलिम जो सामिअ थी आलिम जे कचहरी में वञो आलिम जी मजलिस में वञो फरमायो जेको कहे आलिम हक़ जे आलिम जे चेहरे जी ज़ियारत थो करे अल्लाह जी काल करी थी वञे रहमत वसीदी पवे नथो चए सुभान अल्लाह किना त खुश नसीब आयो स्टेज उलमा सां भरी पई आहे इतो पिया दीदार रखियो आलिम जे मजलिस में वेहो ये जमात जेका तव्हां आया हो 2 नंबर सामे इहो भी छुटकारे वाली जमात आहे आलिम भी न थियो तालिब भी न थियो कचहरी भी नसीब न थई थई पोइ अइया हिक जमात में मुझे सही फरमायो फारम भरा वाह सोना असांजो नबी रहमत वारो नबी आहे हमदर्द नबी आहे वफादार नबी आहे जे तो कहीं न कहीं नमूने सां मुझी उम्मत जो छुटकारो थी वञे आलिम थियो आलिम न थिया हो त तालिब थियो तालिब न थिया हो त साबित थियो सही इहो भी को तो मौक़ो मिले उलमा सां कचहरीअ जो बहारी जा अइया चौथी जमात कचहरी भी नसीब न थई घर वेठो दुकान तो हलाए मजदूरी तो करे बाग तो करे कारोबार तुझी मजदूरी जमीन ते बीठो पर तुझी दिल में औ मुहिब्बन आलिमन सां मोहब्बत हो गई उलमा सां मोहब्बत हो गई फरमाए या चौथी जमात थई आलिमन सां मोहब्बत कर अल मरउ मअ मन अहब्बहु कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और फरमाए जदी जैसा मोहब्बत हूंदी क़यामत वाले ॾियारे सां गॾु थंदो अब मां के दुआ कया क़यामत जे ॾियारे सां उथो ऐलान थे उथो हमादुल्लाह हाले जबी नव्वर अल्लाह मरकज़हु ये उथन या साउन सां गॾु इन परचम नबी जे साए में हली करे लिवाउल हम्द आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सफा जो झंडो मिलंदो ये तो सही हमादुल्लाह हाले जबी साईं बुजुर्ग साईं अब्दुल समद साहब या होना अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद सूबरो अला साईं वारा नव्वर अल्लाह मरकज़हु सैयद ताज महमूद अमरोटी चो तो यौम नदउ कुल्लु नासिब
बिइमामिहिम फरमाई क़यामत जे ॾिहाड़े हर कंहिंखे पंहिंजे अॻवान सां सॾु कयो वेंदो हिकिड़ा ज़रदारी सां हूंदा हिकिड़ा नवाज़ शरीफ सां हूंदा हिकिड़ा इमरान सां हूंदा हिकिड़ा परवेज़ सां हूंदा तू खुशनसीब न आहे जो क़यामत जे ॾिहाड़े उथे आलिम तुंहिंजा अॻवान हुजनि मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मौलाना फज़लुर रहमान साहब अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो सही अब्दुल समद इन उलमा सां गॾु हली करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन झंडे हेठां बीहो त चओ ॿेड़ो पार उलमा सां मोहबत कंदासीं कहिड़ा कहिड़ा कंदो ॾाढा नथा चओ जेकॾहिं आलिम चवनि अचो पंहिंजे सिर सां कफन ॿधी निकिरी अचबो उलमा वला तकुन खामिसा हुजूर फरमाया पंजी जमात में न वञा उलमा जी मुखालिफत कनि आलिमनि खे गारियूं ॾियनि घटि वधि ॻाल्हाइनि न वञाए उन से वञा त छा थींदो तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे उलमा सां मोहबत कंदे हिते बि आलिमनि सां गॾु क़यामत जे ॾिहाड़े बि अल्लाह उथारींदी त आलिमनि सां गॾु दोस्तो तव्हां सां वॾा ख़ुशनसीब आहियो जो तोखे अॻवान अहिड़ो मिलियो काइद अहिड़ो मिलियो सिंध में बहादुर अॻवान मिलियो अल्लामा राशिद महमूद साहब जहिड़ो दलेर पुट मुजाहिद खुदा जी ज़ात जो कसम ॾींहुं राति जो तड़पे तोखे काइद मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान जेको आलिम बि वली बि कारी साहब बि आलिम बि मुफ्ती बि वलीउल्लाह चेहरो सुहिणो दाढ़ी वारो पटके वारो पंहिंजा काइद कहिड़ा मां छा ॿुधायां पर तुंहिंजो काइद मौलाना फज़लुर रहमान साहब खुदा जी ज़ात जो कसम के राति जो के शराब नशी में के काथे के चिलबल में के किथे पर तुंहिंजो काइद राति जो 3 बजे खां मुसल्ले ते बीही करे पंहिंजे रब जे ॾाढो रोंदो अथई तूं ख़ुशनसीब आहे जो तोखे हक़ जा आलिम मिलिया आहिनि चओ इंशाअल्लाह असांजो उलमा सां साथ आहे मां दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला हज़रत मौलाना मोहम्मद सालेह ॾिनर साहब जे हिन हेॾी मेहनत खे तावसुल खे कामयाब फरमाए अल्लाह तबारक व तआला जे मदरसे खे आबाद फरमाए ऐं हिन जलसे में जंहिं बि जानी माली काम कयो आहे अल्लाह जे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकत फरमाए इंशाअल्लाह रात के आखिरी हिस्से तक रहमत और बरकत की बरसात वसंदी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।